हाँ जी बिल्कुल 15 ॾींहं अॻु अणॼातल हथियारबंदनि तां नाग क़तल थी वियल पुलिस एहलकार सुल्तान रिंद जे नाग क़तल ख़िलाफ़ जेको आहे क़ौमी रिंद क़ौमी इताह जे सॾ ते सियासी समाजी तोड़े रिंद बिरादरी पारां जेको आहे अल हुसैन इमाम बारगाह तां एहतजाजी रैली कढी जेको उबाड़ो जे मुख्य चौक ते एहतजाजी धरणो आयो जिते टेरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि शहर में शटर बंदि हड़ताल कई वई आहे। इन हवाले सां जेको आहे धरणे में शरीक अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं वधीक छा था ॿुधाइनि। पुरअमन रैली शहीद सुल्तान अहमद जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ निकिती आहे, जंहिंमें पूरी रिंद बिरादरी, सिविल सोसाइटी, शहरी ताजिर ऐं मज़हबी तंज़ीमनि शिरकत कई आहे। जा कातिल जल्द अज जल्द गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ते पुॼाया। इहो आहे SSP घोटकी जे ख़िलाफ़ हुन अॼु ताईं असांजे कातिल जी परघोर न लधी आहे, कातिलनि जी परघोर न लधी आहे। लिहाज़ा उनखे असां चिताव ॾियूं था महिरबानी करे 2 ॾींहंनि अंदरि या हफ़्ते जे अंदरि असांजे जेके सुल्तान शहीद जा कातिल आहिनि गिरफ़्तार करे हिकदमि उन्हनि खे कैफ़र किरदार ते पहुचायो वञे। ॿी सूरत में असांजो हीउ जेको प्रोटेस्ट आहे इन जो दाइरो वसी कयो वेंदो। थी सघे थो असां रोडूं बि बंदि कयूं, एहतजाज बि कयूं, धरणा बि ॾियूं। वधीक असांजो लाहे अमल इहो ई हूंदो। जेको असां एहतजाज जो सॾु ॾिनो वियो जंहिंमें सियासी समाजी मज़हबी सभु तंज़ीमूं शामिल थियूं ऐं उन्हनि सां ॿेली आहिनि रिंद बिरादरी सां। ऐं असां वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे पुरज़ोर मुतालबो कयूं था त सुल्तान अहमद रिंद जे कातिलनि खे गिरफ़्तार करे जल्द खां जल्द कैफ़र किरदार तक पहुचायो वञे। असां मजबूर थी करे निकिता आहियूं छो जो शहीद सुल्तान रिंद जे कातिलनि खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे ऐं न ई SSP घोटकी असां सां ऐं मज़लूम शहीद जे वुरसा सां इंसाफ़ कोन कयो आहे। इन करे असां इहा एहतजाजी रैली कढी ऐं हुकूमत सिंध खे